हिंगोजा वेझो तेज रफ्तार मोटरसाइकिल वण सां टकराइजण सबबि ज़ख़्मी थियल नौजवान वसीम चांग एम्स अस्पताल में दम ॾेई छॾियो। ॻोठ बंगुल ख़ान चांग वासी नौजवान वसीम चांग ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो। हिंगोजा वेझो तेज रफ्तार मोटरसाइकिल वण सां टकराइजण सबबि ज़ख़्मी थियल नौजवान वसीम चांग एम्स अस्पताल में दम ॾेई छॾियो आहे। अब्दुल जब्बार चांग खां तफ़सील मालूम किया। जी अब्दुल जब्बार, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तया मूंखे ॿुधाईंदो हलां त हिंगोर जा भरिसां लिंक रोड ते मोटरसाइकिल वण सां टकराइजी वञण सबबि ॻोठ बंगुल ख़ान चांग जो रवासी नौजवान वसीम चांग शदीद ज़ख़्मी थी वियो, जंहिंखे गिम्स अस्पताल मुंतकिल कयो, जिते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम घणी हवाले थी फौती नौजवान जो मड़ घर पहुचण ते कोहराम मची वियो। चयो वञे थो त मोटरसाइकिल तेज रफ़्तारी सबबि कंट्रोल मां निकिरी वई ऐं खजी जे वण सां टकराइजी वई ऐं नौजवान पिणु फौत थी वियो। जी ठीकु आहे, महिरबानी अव्हां जी अब्दुल जब्बार चांग तफ़सील ॾियण लाइ।